अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों अॼु हिकिड़ी फ़क़ीराणीअ जी ॻाल्हि कंदुसि। दोस्तों हिकिड़ी फ़क़ीराणी हुई जेका पीर इलाही बश्क जी मुरीदानी थी। उहा ज़िक्र घणी कंदी हुई, ज़िक्र जाम कंदी हुई, हू जो ज़िक्र घणी तवारींदी हुई, हू ऐं क़ुरान शरीफ़ घणो पढ़ंदी हुई। आख़िर क़ुरान शरीफ़ घणे पढ़ण जे करे, ज़िक्र घणे करण जे करे ऐं उन फ़क़ीर ऐं फ़क़ीराणियुनि खे माना दुनिया जे लेवल सां उन्हनि खे तंगियूं थींदियूं आहिनि। पोइ हुनजो मुड़ुसु ग़रीब हुयो ऐं अणसुधरियल हुयो, तंहिं करे गुरबत जे करे, अनाज घटि हुजण जे करे हुन जे दिमाग़ ते वॾो असरु पइजी वियो ऐं हू दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठी। उहा फ़क़ीराणी पोइ बि दिमाग़ी तवाज़ुन विञाइण जे बावजूद बि सदाईं क़ुरान शरीफ़ पंहिंजे लेखे यादि पढ़ंदी हुई। एतिरो क़ुरान शरीफ़ सां हुनजी मोहबत हुई, एतिरे हद ताईं जो आख़िरी जॾहिं हुनजो वक़्तु थियो ऐं वफ़ात जे भरिसां पहुती ऐं हुन जे जिस्म जो सॼो मांस रोलजी चुको, रॻी हॾनि जी हिकिड़ी मुड़ी वञी बची, त उन्हीअ कैफ़ियत में बि बीमारी जे बिस्तरे ते बि जॾहिं डॉक्टर खे वठी विया त डॉक्टर हुन जो ब्लड प्रेशर चेक कयो त ब्लड प्रेशर ज़ीरो हुयो। जेका अनाज बि न पई खाई सघे, डॉक्टर तजुब में पइजी वियो त हीअ कीअं ही औरत ज़िंदा आहे, हिन जो छा मसइलो आहे, पुछणु लॻो। ऐं उन महिल मां बि हुयुसि ऐं अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में चवंदो आहे त मां पंहिंजूं निशानियूं ॾसींदो आहियां। दोस्तो उहा निशानियुनि मां हिकु निशानी इहा बि हुई त जॾहिं ब्लड प्रेशर ज़ीरो आहे त डॉक्टर चयो त हिन खे त माना ॻाल्हाइण बि न खपे, हिन खे जीअरो हुअण बि न खपे, हीअ जीअरी कीअं आहे, हिन जो मूंखे सबबु ॿुधायो। उन खे मूं सबबु ॿुधायो, मूं चयो त हीअ फ़क़ीराणी आहे, हीअ पीर इलाही बश्क जो मुरीदानी आहे। पीर इलाही बश्क जो तवसुल पीर मिठा साईं सां हुयो ऐं उन्हीअ जे लेवल सां हिन जो अहिड़े लेवल सां पोइ उन्हीअ खे खाधो बि न पई खाई सघे। उन जॻह ते खाधे जे जॻह ते हिकिड़े मां ड्रिप हूंदो आहे, उहा ड्रिप हुन लॻाई ऐं अहिड़े लेवल सां उहा फ़क़ीराणी 3 ॾींहं 3 रातियूं ज़िंदा रही, जंहिंजो माना 3 ॾींहं डॉक्टर खे वठी उहे माण्हू विया ऐं उन्हनि 3 ॾींहंनि में मां बि मौजूदु हुयुसि ऐं मां बि उन टाइम में वेंदो हुउसि ऐं उन्हीअ जे माना ब्लड प्रेशर साॻियो ज़ीरो रहियो। 3 ॾींहं ई मुसलसल ब्लड प्रेशर ज़ीरो रहियो ऐं उन्हीअ जा मां वधीक ॿुधाईंदो हलां त उन्हीअ जा पुट अहले हदीस ऐं मां उन्हनि लाइ इहे लफ़्ज़ चवणु थो चाहियां त इहे सुधरी वञनि त बहितर आहे, छो त अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में चवंदो आहे त मां उन्हनि माण्हुनि लाइ निशानियूं मोकिलींदो आहियां। उहा निशानियुनि मां हिकु ॼण चओ हुननि लाइ निशानी हुई ऐं उन्हनि खे तवजो छिकराइण लाइ निशानी हुई, जीअं साइंसी लेवल सां बि हू सम्झी सघनि त अल्लाह पंहिंजी कुदरत रखे थो। साइंस जिथे एंड थिए थो उते अल्लाह जी कुदरत अञा वधीक मज़बूत थी ॾसे थो। ऐं उहा 3 ॾींहंनि जे ब्लड प्रेशर ज़ीरो रहियो ऐं उहो डॉक्टर बि हिन महिल ताईं ज़िंदा आहे ऐं उन्हीअ जा पुट बि अञा ताईं अहले हदीस आहिनि। मां उन्हनि खे मुतवजह करणु थो चाहियां ऐं हीअ ॻाल्हि सभिनि माण्हुनि जे आॾो रखणु थो चाहियां त उहे माण्हू जेके उन्हीअ फ़क़ीराणी जा फर्ज़ंद हुया, उहे 3 पुट आहिनि ऐं उहे बि पढ़ियल लिखियल ॼण चओ शऊर वारा आहिनि, मगर इहा शऊर न चइबो जंहिं शऊर जेको शऊर बि शऊर हूंदे बि शऊर न रहे, छो त हिकु उन्हनि साॻियनि माण्हुनि जे आॾो अल्लाह पंहिंजो नेमतूं ऐं निशानियूं अल्लाह पंहिंजी ताक़त खे ज़ाहिर करे ॾसियो ऐं उन्हनि हिन महिल ताईं तौबह ताइब न कई। मां उन्हनि खे वरी बि गुज़ारिश कंदुसि त इहो उन्हनि लाइ अल्लाह साईं निशानी ज़ाहिर कई हुई जेको अॼु मूंखे यादि अची वियो
त मूं हिन महिल मूं यादि अची वियो ओचिते मूंखे इहा ॻाल्हि यादि अची वई जेका मूं चयो त अॼु न कंदुसि पोइ कॾहिं कंदुसि इहा अलाह जी जेके निशानी जेका अलाह पंहिंजी मोकिली हुई उहा निशानी मां अॼु मां उहो दोहिराए ज़ाहिर कयां त जीअं मन उहे निशानियुनि खे उहा अलाह जे निशानी खे यादि करे तौबह ताइब करे ऐं अलाह जी कुदरत ऐं ताक़त खे तस्लीम करे ऐं उहे तौबह ताइब करे ऐं असुली दीन मज़हब ॾे अचनि असुली अहले सुन्नत ॾे अचनि असुली उन अहले सुन्नत जे तौर तरीक़े खे क़बूलनि महिरबानी अस्सलाम वालेकुम दोस्तों।